कराची जी सिटी कोर्ट में तारीख़ में पहिरियों भेरो कराची बार एसोसिएशन पारां सूफ़ी राग जी महफ़िल मौसीक़ी जी शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सवानि जी तादाद में सीनियर कानूनदान वकीलनि ऐं कोर्ट जे अमले शिरकत कई। तक़रीब में नाले वारे सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर ऐं भागचंद समेत ॿियनि रागनि पंहिंजी सुरीली आवाज़ सां राग ॻाए वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। मौसीक़ी जी महफ़िल बाबत वकीलनि सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तारीख़ में पहिरियों भेरो सिटी कोर्ट में अहिड़ी शानदार तक़रीब मुनक़द कराई वई आहे। सारो ॾींहुं ज़हनी जेको आहे सिस्टम में थोरो परेशान बि हूंदा आहिनि, कोई क्लाइंटनि जे लाइ हिन हुननि जे लाइ, पोइ उन्हनि जे ज़हन जे फ्रेश करण जे लाइ अहिड़ा राग ऐं मौसीक़ी हुजणु ज़रूरी आहिनि ऐं उन्हनि जी रूह जी ग़िज़ा, मौसीक़ी खे चइबो आहे रूह जी ग़िज़ा। ख़ासि कर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जहिड़ी सूफ़ियाना कलाम, बुल्ले शाह जहिड़ा कलाम, जीअं शाह साहब जो चवणु आहे त जे तो बैत भायां से आया तू ई आइन नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। बुल्ले शाह जो चवणु आहे त निमाज़ पढ़णे कम ज़नाना रोज़ा सरफ़ा रोटी उचियां बांगा ओ खड़ ॾेंदे नियत जिन्हां दी खोटी हज पढ़ण ओ जांदे जहिड़े होंदे कमरे टोटी वे बुलिया जे तेनू साफ़ रखणा आहे त कर अंदर दी साफ़ कोठी। अहिड़ा प्रोग्राम ऐं इहे शयूं हुजणु रिफ्रेशमेंट जे लाइ ज़रूरी आहिनि ऐं मां इन काबीना खे इन ॻाल्हि ते जज़ थो ॾियां। कराची बार जे तारीख़ में मां सम्झां पहिरियों दफ़ो आहे जो ही हिकु महफ़िल रचाई वई आहे जेका इहो ज़ाहिर थी करे त सिंध सिंधियुनि जी आहे ऐं जेके माण्हू चवनि था त सिंध सिंधियुनि जी न आहे उन्हनि खे अॼु इहा शइ ॿुधाइण था चाहियूं त सिंध सिंधियुनि जी आहे। सन ऑफ सॉइल ज़िंदा आहिनि जेके पंहिंजी जियापे जे लाइ, पंहिंजे प्यार मुहबत जे लाइ सभिनी खे पंहिंजे छाती में भाकुर पाए गॾु वठी हलणु चाहिनि था। जो ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी आहे त सिटी कोर्ट जे तारीख़ में इहे पहिरियों दफ़ो सिंधी ऐं सूफ़ी राग थियो आहे। बहरहाल मां त इहो जज़ थो कयां दोस्तनि खे जे बार जे प्रेसिडेंट ऐं बार जे स्पेशली कोराई साहब खे जंहिं पंहिंजी वॾी महिनत ऐं जाकोड़ करे हीउ प्रोग्राम करायो। जीअं त तारीख़ में पहिरियों दफ़ो सिटी कोर्ट में हीउ बहितरीनु महफ़िल जो आगाज़ कयो आहे जंहिंजो क्रेडिट मौजूदा क़यादत खे वञे थो, छाकाणि त हुननि बहितरीनु तरीक़े सां वकीलनि जी फलाह सां गॾोगॾु वकीलनि जी एंटरटेनमेंट लाइ तमामु बहितरीनु भरपूर हिसो वरितो आहे। मां हिन पूरी क़यादत के अप्रिशिएट कंदम, उन्होंने बेहतरीन कदम बताए। बात यह कि कराची बार में जब हर साल की तरह इस साल भी इलेक्शन हो रही है, वकीलों का फेस्टिवल है। हम वकील सारे आपस में बहन भाई हैं, फैमिली की तरह हैं। तो ये कराची बार की हिस्ट्री में फर्स्ट टाइम जो है म्यूजिकल नाइट का हमने एंटरटेनमेंट का इंतज़ाम किया है, क्योंकि वकील सारा साल काम करते थक जाते हैं, टायर्ड हो जाते हैं, तो उनको ऐसा इन्वायरमेंट चाहिए ताकि वो अपना दिमाग को जिस्मानी तौर पर, रूहानी तौर पर जो है रिलैक्स कर सकें। तो फिर कमेटी ने 2020 की जो कमेटी आई, काम आपके सामने बहुत सारे काम किए हैं कराची बार ने।
तो एक म्यूज़िकल सूफ़ी नाइट का जो है हमने आइडिया हमारे दिमाग में आया, तो हमने सदर और सेक्रेटरी की मावनत से जो ये प्रोग्राम अरेंज किया है ताकि वकीलों को एक नया और अच्छा एनवायरनमेंट हम प्रोवाइड कर सकें। माशाल्लाह हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो प्रोग्राम अरेंज कियो आहे असांजी जेका 2019-2020 जी जेका कमेटी आहे, स्पेशली GM कोराई साहब जो जेको किरदारु आहे तमामु पॉज़िटिव ऐं वकीलनि खे गॾु करण वारो किरदारु आयो आहे। इहे मौक़ा हूंदा आहिनि जे वकीलनि खे गॾु कबो आहे ऐं हिन उनखे भरपूर नमूने अंजाम ॾिनो आहे ऐं वकीलनि खे गॾु खणी हलियो आहे। ओवरऑल तव्हां ॾिठो जेका कोरोना जी सिचुएशन रही मार्च खां वठी टिल अगस्त सितंबर ताईं, उन जे दौरान वकील काफ़ी परेशान, कमनि जे न हुजण जे बराबरि, पोइ बि जॾहिं अचणु शुरू थिया, कम स्टार्ट थिया आहिनि, उनखां पोइ अॼु ॾिसो पिया कहिड़ो माहौल, हिकिड़ो गर्मा गर्म माहौल आहे ऐं केॾो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जा मौसीक़ार, ख़ासि करे असांजो सिंधी जेको मांझी फ़क़ीर जेको आहे उहो आयल आहे हिते, उन सां गॾु ॿिया बि जेके काफ़ी नौजवान फ़नकार आयल आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसण लाइ सॼी जेके वेठा आहिनि वकील दोस्त, ऐं इंशाअल्लाह उमेद था कयूं त इहो आख़िर ताईं ईअं पुरजोश ऐं इंजॉय कराईंदा रहंदा ऐं असांजा वकील ईअं ई झूमंदा रहंदा। जीअं त ॾिसो मौसीक़ी जो जेको तालुक़ु आहे इंसान ज़ात सां पंहिंजो सदियनि ऐं पंहिंजो सालनि खां आहे। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं हिन मौसीक़ी जो जेको तालुक़ु आहे कंहिं बि मकतब फ़िक्र सां थी सघे थो। ऐं हीअ जेका आहे न उहो जीअं लिखे थो त राग ॿुध त रंग लॻई तूं सूफ़ी थी सच, कंध रखी अची कात ते आशिक़ अॾीअ ते अच, ॾिसी शौव शमा जो परवाने वांगे पच, जानण चन ॿार जो मच त दूहा निकिरनि दर्द जा। त राग जेको आहे उनजो रूह सां तावन हूंदो आहे सिधो। त हीअ जेके शयूं आहिनि असांजे पंहिंजो जीअं शाह साईं जे रिसाले में सुर पंहिंजो सोरठ जेको आहे जंहिंजी माना सोरठ जी लफ़्ज़ी माना ई आहे राग। त अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं माशाल्लाह वकील जेको आहे पूरी दुनिया में हिकु ॾाहो ऐं पंहिंजो सियाणा माण्हू सम्झो वेंदो आहे। त असांजे नौजवान वकिला जो लाइ ही तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं असां ख़ुशि थिया आहियूं। असांजी जेका कराची जी बार जी जेका बि काबीना आहे उनजो महिरबानियूं ऐं तंहिंखां बाद में अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। ऐं तव्हां सिंध TV जी वॾी बि महिरबानी, हिकिड़ो ॿियो जेको सिंध जो तव्हां मसइलो रेज़ मथे कयो आहे सिंध जे ॿेटनि भंडार ऐं हुन पंहिंजो ॿिए ॿेट जो, ऐं सिंध TV खे वरी बि जस थो पेश कयां। असां वकिला बिरादरी तव्हां खां ॾाढो मुतमिन आहियूं। कराची बार जो तमामु ज़बरदस्त क़दम खयों आहे, छो जो कराची बार जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ो सूफ़ी रंग जो प्रोग्राम न थियो आहे, छो जो हीअ धरती सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं उन क़दम खे अॻिते वधाईंदे कराची बार इहो तमामु असां हिन क़दम खे एप्रिशिएट था कयूं। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जेको आहे क़ौमी ॿोली उर्दू ॿोली में बि गज़ल जो प्रोग्राम ठाहियो आहे ऐं दिलि जे गहराइनि सां हिनखे कराची बार जे क़दम खे वेलकम कयां थो। राग जी महफ़िल कराईंदड़ कराची बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी GM कोराई पिणु सिंध TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। तव्हां जॾहिं कराची बार में क़दम रखियो त मूं चयो छो न कराची बार जी तहज़ीब खे मटाइजे। जेके हिते हिकिड़े शयूं थींदियूं रहंदियूं, मूं कोशिशि कई त हिकिड़ी नवाण आणियां ऐं अलाह जो अहसान हुयो त हिते अलाह साईं असांखे तक़रीबन हिकिड़ी कम्यूनिटी सां हिकिड़ो तक़रीबन माण्हू आया त पोइ कोशिशि कईसीं त नवाण आणियूं ऐं नवाण जो स्टार्ट अलाह जो शुक्र आहे त असांजी कैबिनेट ई वरितो, जंहिंमें अॼु प्रोग्राम आहे जंहिंखे असां सूफ़ी राग जो महफ़िल जो नालो ॾेई करे अॼु कराची बार जी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो एंटरटेनमेंट प्रोग्राम रखियो आहे, हिकिड़ो म्यूज़िकल प्रोग्राम। छो जो कराची में तव्हांखे इहा ख़बर आहे त हीअ तमामु गुंजान ऐं हिकिड़ो उहो शहर आहे जिते चंड बि लिकी साह खणंदो आहे। त असां माण्हुनि खे इहो उत्साह ॾिनो त हीउ शहर बि एंटरटेन वारो शहर आहे ऐं वकील जेको सॼी ज़िंदगी किताबनि ऐं फाइलुनि में गुज़ारींदो आहे उनजो बि इहो हक़ु आहे त पूरी दुनिया म्यूज़िक खे एंटरटेन कंदी आहे। त छो न वकील बि इन म्यूज़िक खे ऐं सूफ़ी राग खे जेको असां इंट्रोड्यूस करायो आहे कराची जे माण्हुनि खे, त तव्हां अॼु मांझी फ़क़ीर खे ॿुधो। ऐं सिंध हिकिड़ी पुरमन धरती आहे, हिकिड़ी मोहबत जी धरती आहे, जंहिंमें मैसेज इहो सूफ़ी राग जेको आहे पंहिंजे तरीक़े सां ॾींदा। त अॼु इंशाअल्लाह ताला थोरी देरि में मांझी फ़क़ीर ॻाईंदो, असां सभु गॾिजी उनखे एंटरटेन कंदासीं। सिटी कोर्ट जे जना ऑडिटोरियम में वकीलनि पारां मुनक़द करायल महफ़िल बाबति नाले वारा रागी मांझी फ़क़ीर सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पिणु ख़ुशीअ जो इज़हार कयो। साईं मां कराची GM कोराई ऐं वकील बिरादरान मूंखे घुरायो आहे कराची में ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। सभु पढ़ी लिखी जनरेशन जेके असांजा आईंदे जा मुस्तक़बिल आहिनि, मूंखे वॾी ख़ुशी थी आहे। इहो ॿुधायांव त हीअ जेको भुज भुसदार माहौल हो, जेको माण्हू लॉकडाउन में परेशान हुया, हींअर जेके वकीलनि हीउ प्रोग्राम करायो आहे
छा अहिड़ो प्रोग्राम हिननि खे सलाह ॾींदो त हर साल थींदा रहनि? हाँ, ये हर साल थींदा खपनि ऐं इहा तसौफ़ जी ॿोली आहे, सूफ़ियुनि जी ॿोली आहे ऐं उन में माण्हू ज़हनी फ्रेश थिए थो। सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जे ॿेटनि ते बि कब्ज़ो थिए पियो, उन हवाले सां अव्हांजो छा? इहो बहितर अमल न आहे। काफ़ी सिंध जा असां जेके आहिनि उहे गैर क़ानूनी उन्हनि ते कब्ज़ा थियनि पिया। असां या रिक्वेस्ट कंदासूं त इंसाफ़ कयो वञे सिंधी क़ौम सां। राग जी महफ़िल में वकील औरतुनि पिणु पंहिंजे ॿारनि समेत वॾे तादाद में शिरकत कई। कराची बार एसोसिएशन पारां रिथियल ही महफ़िल मौसीक़ी में शरीक माण्हुनि वकीलनि ऐं ॿियनि जे ॻाल्हि ॿुधी जंहिंजो चवणु आहे त कराची में ख़ासि तौर ते घुट बुट सर वारे माहौल में अहिड़ा प्रोग्राम करणु सारा जोॻो अमल आहे। कैमरामैन वकार शेख सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिटी न्यूज़, कराची।